नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइन सिर्फ लाहौर हाई कोर्ट चौधरी परवेज़ इलाही के पंजाब के वॾे वज़ीर के उहिदे ते बहाल करे छॾियो। काबीना बि बहाल। परवेज़ इलाही के वकील पारां असेंबली न टुरण की ख़ातिरी खां पोइ अदालत दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वॾे वज़ीर के डी नोटिफाई करण वारो गवर्नर जो नोटिफिकेशन मुअत्तल। परवेज़ इलाही के वकील अली ज़फ़र संदसि अंडरटेकिंग पढ़ी ॿुधाए ऐं चयो त जेकॾहिं वॾे वज़ारत ते बहाल कयो वियो त असेंबली टुरण की एडवाइस न ॾींदसि। अदालत जेको हलफ़ी बयान वरतो है PTI उन सां इतफ़ाक़ नथी करे। लाहौर हाई कोर्ट के 11 जनवरी ताईं असेंबलियूं न टुरण की ख़ातिरी कराई है। PTI अॻवान फवाद चौधरी जूं लाहौर हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चवे तो अदालत में असांजो मौक़िफ़ दुरुस्त साबित थियो। अदालत गवर्नर जो वॾे वज़ीर के डी नोटिफाई करण वारो हुकुमनामो मुअत्तल करे छॾियो। अदालती फ़ैसिले मुताबिक़ गवर्नर क़ानून की भञकड़ी कई है।